الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أهل الكتاب هل تنقمون منا إلا أن آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل من قبل وأن أكثركم فاسقون. قل هل أنبئكم بشر من ذلك مثوبة عند الله من لعنه الله وغضب عليه وجعل منهم القردة والخنازير وعبد الطاغوت أولئك شر مكانا وأضل عن سواء السبيل. صدق الله العلي العظيم. درود الشريف برو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़रियल काफ़ी आयतुनि खां ग़ालिबन ॿ रुकू अढाई गुज़रिया आहिनि। अल्लाह तबारक व ताला मुसलसल यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे ख़बासतुनि खे बयानु फरमायो आहे। कंहिं महिल उन्हनि जे शरारतुनि खे बयानु कयो वियो ऐं मुस्लमाननि खे बाख़बर कयो वियो त हुननि जूं ही शरारतूं आहिनि। कंहिं वक़्तु वरी मुस्लमाननि खे मना कयो वियो त हुननि सां दिली दोस्ती न रखो। वरी कंहिं वक़्तु मुस्लमाननि खे चयो वियो त रुगो यहूदियुनि नसारनि सां न काफ़रनि सां बि दिली दोस्ती न रखो, छो त इहे तव्हांजे दीन सां मस्करी ऐं मज़ाक था कनि। पोइ अॼोकिन आयतुनि में इन निस्बत खे बरक़रार रखंदे अल्लाह तबारक व ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातब थींदे फरमायो, सोना नबी इहे न तव्हां मुस्लमाननि ते मस्करी था कनि, मज़ाक था कनि, टोक ऐं ठठोल था कनि। पुछे न त मां ॿुधायां तव्हांखे त टोक ऐं मस्करी ऐं ठठोल जो हक़दार वधीक केरु आहे? तव्हां आहिया असां? असां ते टोक ठठोल मज़ाक तॾहिं कयो जॾहिं तव्हां असां खां वधीक बहितर हुजो। पंहिंजे अंदर में त ॾिसो, पंहिंजे गिरेबान में त ॾिसो, पंहिंजो किरदारु तव्हांजो मुंड खां वठी यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो दीन जे मुखालिफ़त में रहियो आहे, अल्लाह ताला जे अहकामनि जे नाफ़रमानीअ में गुज़रियो आहे। असां ते त टोकूं ऐं ठठोलूं कयो, असां वरी बि तव्हां खां बहितर। इते हिकिड़ो नुक़्तो सम्झण जी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व ताला मुस्लमाननि खे हिननि आयतुनि जे ज़रिए सेखारियो आहे त जेको तव्हांजे दीन सां मस्खरी ऐं मज़ाक करे पोइ बदिले में तव्हां उनखे पंहिंजा ऐब यादि ॾियारायो। तव्हां त इस्लाम जो, हो त दीन ते मस्करी मज़ाक थो करे न, त दीन इस्लाम जो ऐं अहले किताब जो, हू बि त हिकिड़ा मज़हबी माण्हू हुआ यहूदी ऐं नसरानी। दीन इस्लाम हिकु पासे, अहले किताब हिकु पासे, उन्हनि जो मुवाज़नो थी वञे, मुक़ाबिलो थी वञे। पोइ जेकॾहिं अहले किताब दीन इस्लाम ते हलंदड़ मुस्लमाननि खां बहैसियत किरदार जे आला ऐं उत्तम साबित थियनि त पोइ हू वधीक हक़दार आहिनि ताबेदारीअ जा। पोइ असांखे जेकॾहिं मज़ाक कनि, टोक कनि त हक़ आहे उन्हनि खे, ठहे थो। पर जेकॾहिं हू पंहिंजे किरदार में नाकारा साबित थियनि त कम से कम असांजे मथां टोक त न कनि, असांजे दीन सां मस्करी ऐं मज़ाक त न कनि। हिते ॿियो पासो आहे जेको क़ुर पाक न सेखारियो आहे त तव्हां मथां ईअं चओ त तव्हां खां असां भला आहियूं। पंहिंजे ऐबनि ते नज़र कर भाई, तव्हांजो पंहिंजो किरदारु अहिड़ो आहे, असांखे पोइ चओ पहिरियां पंहिंजे मथां नज़र रखो। ईअं न त असां तव्हां खां भला आहियूं, इहा सोच शैतान जी आहे। अना ख़ैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन। शैतान चयो उन वक़्तु जंहिं वक़्तु अल्लाह तबारक व ताला आदम अलैहिस्सलाम खे सजदे करण जो हुकुम फरमायो मलाइकनि खे, उन जे ताबिअ शैतान हो, इब्लीस हो, उनखे बि हुकुम हो त उन वक़्तु इब्लीस इहो दलील ॾिनो त अना ख़ैरुम मिन्हु ख़लक़तनी,
मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। आदम खां त मां भलो आहियां, मूंखे तो मिटीअ मां पैदा कयो, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। मिटीअ जो दर्जो बाहि खां घटि आहे ऐं बाहि जो दर्जो मिटीअ खां वधीक आहे। मां बाहि जी पैदाइश आहियां त मुंहिंजी इज़त मथे आहे, मां सजदो कीअं कयांसि? सजदो मूंखे करे न, पर ईअं बि नथा चऊं त मूंखे करे, पर मां त न कंदोमांसि। वजह हुन इहो ॿुधायो, अल्लाह ताला हिते जेका तालीम ॾिनी आहे उहा इन पासे वारी न ॾिनी आहे त यहूदनि खे मथां चओ त असां भला आहियूं। यहूदनि खे तव्हां हीअं चओ, साईं छा चऊं? तवजो खपे। या अहलल किताब हल तनक़िमून मिन्ना, अल्लाह तबारक व तआला फरमायो, सोना नबी कुल इनके चओ, या अहलल किताब, ए अहले किताब, माना यहूदी ऐं नसरानी। इहो नुक़्तो यादि रखो, क़ुरान पाक में जिते बि या अहलल किताब या उतुल किताब जो लफ़्ज़ चयो वञे उते मुराद यहूदी ऐं नसरानी हूंदा आहिनि। हाणे अल्लाह जी फरमाए थो, सोना नबी यहूदियुनि ऐं नसराननि खे चओ, साईं छा चवां? हल तनक़िमून मिन्ना इल्ला अन आमन्ना बिल्लाह, छा कहिड़ी ॻाल्हि ते तव्हां असां सां ज़िद था कयो? कहिड़े वजह जे करे तव्हां असां सां मस्करी ऐं मज़ाक था कयो? इल्ला अन आमन्ना बिल्लाह, इन ॻाल्हि जे करे त असां अल्लाह ते ईमान आंदो आहे। असांजो ईमान आणणु तव्हांखे बर्दाश्त नथो थिए। वमा उनज़िल इलैना, असांजे मथां क़ुरान पाक जेको नाज़िल कयो वियो आहे, असां हुन क़ुरान पाक ते ईमान था आणियूं त सचो बरहक़ किताब आहे, ला रैब फी, इन में कंहिं बि क़िस्म जो शक कोन्हे। क़ुरान पाक खे इन अक़ीदे सां मञूं था, इन जे करे तव्हां असां सां मज़ाक था कयो। वमा उनज़िल मिन क़ब्ल, असां क़ुरान पाक खां पहिरियां जेके किताब अल्लाह ताला नाज़िल फरमाया, तौरात, ज़बूर, इंजील, असां उन्हनि ते बि ईमान था आणियूं त अल्लाह ताला जा सचा किताब आहे। उन्हनि खे पंहिंजे उम्मत जे, पंहिंजे दौर जे माण्हुनि मटाए छॾियो। उहा हिकिड़ी अलॻि उन्हनि जी कमज़ोरी आहे, इहा उन्हनि जी अलॻि ईमानी कमज़ोरी ऐं उन्हनि जी ज़ाती शरारत आहे जो उन्हनि खे मटायूं, पर किताब सचा आहे। असां उन्हनि किताबनि ते बि ईमान था आणियूं, इन जे करे तव्हां असां सां मस्करी ऐं मज़ाक था कयो, इन जे करे असां सां ज़िद था कयो। वअन अक्सरकुम फासिकून, तव्हां मां अक्सर जेके नाफ़रमान आहिनि। असां सिर्फ़ु तव्हांखे नथा वणूं इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जे करे त अल्लाह ते ईमान आहे, क़ुरान पाक ते ईमान आहे, अॻियनि किताबनि ते ईमान आहे, इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जे करे असां तव्हांखे नथा वणूं। हल तनक़िमून मिन्ना, इन जे करे तव्हां असां सां चप पिया हो, इन जे करे तव्हां असां सां ज़िद्दियत में आया हो। जे इहा ॻाल्हि आहे, तव्हां असां सां ज़िद्दियत में अचो था सिर्फ़ु इन्हनि ॻाल्हियुनि जे करे त असां दीन इस्लाम खे क़बूल कयो आहे। दीन इस्लाम जा बुनियादी रुकन इहे आहिनि, अल्लाह ताला ते ईमान हुजे, अल्लाह ताला जे पैगंबर ते ईमान हुजे, क़ुरान पाक ते ईमान हुजे, अॻियनि किताबनि ते ईमान हुजे, मलाइकनि ते ईमान हुजे, मौत खां पोइ ॿीहर उथण ते ईमान हुजे, इन समूरियुनि शयुनि ते ईमान हुजे। पोइ तव्हां जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां सां ज़िद्दियत में था अचो, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे जेकॾहिं तव्हां असांजी मस्करी ऐं मज़ाक कयो था, असां ते टोकूं ऐं ठठोलूं कयो था, त पोइ ज़रा सब्र कयो, ज़रा सब्र कयो। ॿुधायांव तव्हांखे त टोक ऐं ठठोल ऐं मस्करीअ जो हक़दार केरु आहे? असां या तव्हां? चलो बीहो त ॿुधायांव। हल उनब्बिउकुम बिशर्रिम मिन ज़ालिका मसूबतन इंदल्लाह, ॿुधायां? अल्लाह ताला फरमाए थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, कुल सोना चए न, हल उनब्बिउकुम, मां तव्हांखे छा ख़बर ॾियां? बिशर्रिम मिन ज़ालिका मसूबतन इंदल्लाह, अल्लाह ताला वटि सज़ा जो वधीक हक़दार बेतबार बुछड़ाई जे केरु आहे? ॿुधायांव? बदतर अल्लाह ताला जे ज़ात वटि बेतबार ठिकाणे जे केरु आहे? ॿुधायांव? हल उनब्बिउकुम, ॾियांव ख़बर? बिशर्रिन, बदतर जेको आहे वधीक सभ खां, मसूबतन इंदल्लाह, अल्लाह ताला वटि ठिकाणो सभ खां वधीक बुरो कंहिंजो आहे? ॿुधायांव? मल्लानहुल्लाह, जंहिं ते अल्लाह ताला लानत कई आहे। हाणे ॻोल्हियूं त लानत अल्लाह ताला क़ुरान पाक में कंहिं ते कई आहे? दीन इस्लाम जे मथां अमल करण वारनि माण्हुनि जे मथां, या पुराणे दौर में जिन जे मथां अल्लाह तबारक व तआला लानत कई, उन्हनि जूं ख़सलतूं तव्हांखे ॿुधायूं त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में यहूदियुनि जे मथां पाबंदी लॻी, अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम इहो हो त बाबा छंछर जे ॾींहं में तव्हांखे मच्छीअ जो शिकार न आहे करणो, पर कंदा।
पोइ अल्लाह ताला जे हुक्म जे नाफ़रमानी जे करे पंहिंजे वक़्त जे पैगंबर जे तालीम जो इनकार करण जे करे हुन जे मथां अल्लाह ताला लानत कई। हाणे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमाए थो, सुहिणा नबी तूं चए न, ॿुधायांव त वधीक बुरो ऐं बुचड़ो ठिकाणो अल्लाह ताला वटि कंहिंजो आहे? उन्हनि जो जंहिं ते अल्लाह लानत कई आहे। ऐं क़ुर पाक खां पुछियो त लानत कंहिं ते थी आहे? क़ुर पाक चयो त यहूदियुनि जे मथां, दीन इस्लाम वारनि जे मथां कोन थी आहे, यहूदियुनि जे मथां। छाजे करे थी? जो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में मच्छीअ जे शिकार करण में अल्लाह ऐं पंहिंजे वक़्त जे पैगंबर जे हुक्म जो इनकार कयो। पोइ हिकु अल्लाह तबारक व तआला जी लानत उन्हनि ते थी, वग़ज़िब अलैहि, ख़ुदा जो कावड़, गज़ब, ॾमर बि अल्लाह ताला जो उन्हनि जे मथां वधियो। वजअल मिनहुमुल क़िरदत वल खनाज़िर वअबद तागूत, तागूत अल्लाह तबारक व तआला लानत, कावड़ ऐं गज़ब जे करे उन्हनि खे भोला ऐं बांदर बनाए छॾियो, सूअर जे शक्ल सां तब्दील करे छॾियो। उन्हनि जा चेहरा तब्दील थी विया, भोलनि, बांदरनि, सूअरनि जहिड़ा थी विया। वअबद तागूत, छाजे करे? जो शैतान जी दोस्ती अख़्तियार कयूं, शैतान जे चए ते हलिया, शैतान जी ग़ुलामी अख़्तियार कयूं। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां लानत कई आहे। पोइ हाणे इहा लानत क़ुर पाक त ॿुधाए थो यहूदियुनि जे मथां थी आहे। पोइ टोक जा हक़दार यहूदी वधीक या मुस्लमान वधीक? अल्लाह ताला फरमाए उलाइक शर्रुम मकानन व अज़ल्लु अन सवाइ सबील, इहे ई उहे माण्हू आहिनि जेके ठिकाणे जे एतबार सां वधीक बुछड़ा आहिनि ऐं व अज़ल्लु अन सवाइ सबील, हिदायत वारे रस्ते खां गुमराह थी परे हलिया चुका आहिनि, परे वञी चुका आहिनि, हिदायत वारे रस्ते खां ई परे। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में इन्हनि ईसा नसरानी जे मथां आसमान खां अल्लाह तबारक व तआला दस्तरखान नाज़िल कयो, जंहिं ते कुदरत खुदाबंदी जी तरफ़ खां दस्तरखान ते खाधा पीता हिननि खे मिलिया, पर हुन जो बि हिननि इनकार कयो। हिन खे उहे पसंदि न आया, भाए न पिया। पाण जेको पोखियूं, पाण जेका शइ ठाहियूं पचायूं उहा खाईंदासीं, आसमानी ख़ुराक नथी वणे। अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल नेमत जो इनकार, नाशुक्री, ज़िद्दियत, उन जे करे बि हिननि खे इहा साॻी सज़ा मिली। त हाणे क़ुर पाक हिननि ॿिनि आयतुनि में, सूरत माइदा सिपारो नंबर 6 आयत नंबर 59 ऐं 60, इन्हनि ॿिनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि नसरानियुनि जो ऐं दीन इस्लाम जो पाण में मुवाज़नो करायो आहे मुख़्तसरन। त यहूदी ऐं नसरानी मुस्लमाननि ते जो टोकूं था कनि, मज़ाकूं था कनि, पहिरियां पंहिंजे गिरेबान खे त ॾिसनि। टोक जा वधीक हक़दार पाण आहिनि, मुस्लमाननि ते टोकूं ऐं ठठोलूं न कनि। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए यहूदियुनि ऐं नसराननि खे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं त तव्हांखे ॿुधायूं त वधीक हक़दार टोक ऐं ठठोल जो कहिड़ा, कंहिं ते लानत थी आहे, कंहिं जूं शक्लियूं मटिजी वियूं, 3 ॾींहंनि जे अंदरि उहे वरी ख़तम बि थी वेंदा मरी। जंहिंजी शक्ल सूअर, बांदर, भोले जी थींदी, 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उहे ख़तम थी वेंदा मरी, उनजो नसुल न रहियो। जो कॾहिं कॾहिं माण्हू पुछंदा आहिनि त साईं पोइ उन्हनि जो औलाद कीअं थियो या उहे अॻिते कीअं वधिया, जवाबु उनजो इहो आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि अल्लाह ताला उहे माण्हू ख़तमु करे छॾिया जिन जूं सूरतूं मटाए छॾियूं, 3 ॾींहंनि में ख़तमु थी विया उहे, उन्हनि जो औलाद नसुल न हली सघियो। पोइ मर्द हुया या औरतूं, जिन जूं शक्लियूं मटियूं उहे सभु ख़तमु कया विया 3 ॾींहंनि जे अंदरि। हाणे हिननि आयतुनि मां ज़ाहिरी मुक़ाबिलो मालूम थियो। क़ुर पाक जे आयतुनि खे जॾहिं पढ़ूं था ऐं ॿुधूं था, मुख़्तसरन तफ़सीर पढ़ियोसीं ॿुधोसीं त ज़ाहिरन इहा ॻाल्हि मालूम थी त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो पंहिंजो किरदारु मुंड खां वठी ख़राबु हो, टोक ऐं मज़ाक वरी मुस्लमाननि ते कंदा, इहा ॻाल्हि मालूम थी। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजो किरदारु यादगिरो ॼाणाए मुंहं में आयो त तव्हां मुस्लमाननि ते टोकूं मज़ाकूं तॾहिं कयो जॾहिं पाण साफ़ हुजो, किरदारु त तव्हांजो पंहिंजो ख़राबु आहे, लानत जा वधीक हक़दार त तव्हां हो, गुमराह बि वधीक तव्हां हो, पोइ तव्हां हिननि खे था घटि वधि चओ। इहा ॻाल्हि ज़ाहिरी आयतुनि मां मालूम थिए थी।
गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त उम्मत मुहम्मदीअ जे लाइ इन मज़मून मां हिकिड़ो वॾो सबक़ मिलियल आहे। ज़ाहिर आहे वरना त क़ुर पाक तारीख़ जो किताब त कोन्हे, उन ज़माने जी पुराणी 1400 साल 1500 साल पुराणे उन ज़माने जी तारीख़ अहवाल थोरो ॿुधाए छॾे, पोइ असां ॿुधी करे लज़त हासिल कयूं, चटपटी मज़ो वठूं, बसि। क़ुर पाक तारीख़ जो किताब बि न आहे, कहाणियुनि किसनि जो किताब बि कोन्हे। क़ुर पाक निज़ाम हयात आहे। उन्हनि जे उन ज़माने जे माहौल खे क़ुर पाक जो बयानु कयो त असांजे लाइ उन में सबक़ कहिड़ो आहे, असां कहिड़ो सबक़ पढ़ाईंदासीं। हितां वॾो सबक़ ही आहे त माण्हू जॾहिं न कंहिं ॿिए खे चवंदो आहे त हल ॾे तूं अहिड़ा अहिड़ा, इन चवण खां पहिरियां पंहिंजे अंदर ते नज़र रखे। जेकॾहिं पंहिंजो अंदर बिल्कुलु साफ़ त साफ़, त पोइ ॿिए खे चए त तूं हे कमज़ोरियूं आहिनि, तूं अहिड़ो आहे। पर जे पंहिंजे अंदर में मन में मेरा ऐं मर नज़र अचेसि न, ऐं कोताहियूं नज़र अचनिसि न, त पोइ ॿिए खे चवण जे बजाए पंहिंजनि जो सुधारो करे। इहे आयतूं सेखारनि थियूं यहूदियुनि नसराननि खे मुस्लमाननि ते टोक करण जे करे अल्लाह ताला उनखे पंहिंजा बयान ॼाणा त पंहिंजो सुधारो कयो, पंहिंजो अंदरि संवारियो। मुस्लमाननि खे न चओ। इहा आयत असांखे ॿी सबक़ सेखारे थी त ॿिए जे ऐबनि खे उघाइण खां पहिरियां पंहिंजे ऐबनि खे सुधारियो। ॿिए खे ग़लति चवण खां पहिरियां पंहिंजे ग़लतियुनि ते नज़र रखो, उनखे दुरुस्त कयो। जीअं सिंधीअ में पहाको ॾींदा आहिनि न, मेहूं शाम जे पहर में हर को चारे करे घर खां ईंदो आहे, पोइ हलंदे हलंदे मेहनि जे धण में हिकिड़ी कारी में बगीअ में जे भरिसां गुज़री। बगीअ में जो भूरीअ में जो पुछ रुगो कारो, कारीअ में चयोसि हल पुछ कारी, कारीअ में चयो भूरीअ में के, काली भैंस ने कहा भूरी भैंस को चल गाले दुम्ब वाली। पहले से खुद सारी की सारी काली थी, खुद सारी की सारी काली थी, पाण सॼी कारी आहे, पर हुनखे चई था हलो पुछ कारी, पंहिंजे कारे हुजण ते नज़र ई कोन वियसि। त ही आयतूं सेखारनि थियूं त ॿियनि जे ऐबनि ते नज़र रखण खां पहिरियां पंहिंजे ऐबनि ते नज़र रखो, ॿियनि जा ऐब नज़र ई न ईंदा। तॾहिं त ग़ालिबन हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह बि उन पंहिंजो फ़िक्रो लिखियो आहे त जॾहिं बि मूंखे कंहिं माण्हूअ जो को ऐब का कमी का कोताही नज़र ईंदी हुई त फौरन मां पंहिंजे ऐबनि ते जॾहिं नज़र विझंदो हुउसि त ॿियनि जा ऐब मूंखे नज़र ई कोन ईंदा। पंहिंजे ऐबनि ते जॾहिं नज़र पई तॾहिं ॿियनि जा ऐब नज़र ई न आया। पंहिंजा ऐब एॾा घणा आहिनि। त हीअ आयतूं सेखारनि थियूं त हर हिकु माण्हू पंहिंजो पाण खे संवारे, ॿियनि जे ऐबनि खे न ॻोल्हियो। अगरि ॻोल्हणा अथव त ॿियनि जूं ख़ूबियूं ॻोल्हियो, सुठायूं ॻोल्हियो, सुलक्षण ऐप ॻोल्हियो, सुहिणियूं आदतूं ॻोल्हियो। ॻोल्हणियूं अथव त जे न त पंहिंजे अंदर खे वञी संवारियो। इहो ई खोड़ आहे। हर माण्हू जॾहिं पंहिंजो अंदरि संवारींदो त ज़ाहिर आहे सभु सुधरी वेंदा। इहो ई मुआशिरे जे सुधारे जो वॾो इलाज आहे जेके क़ुर पाक जूं आयतूं सेखारनि थियूं। ज़ाहिर में त ॾिसिजे थो त यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो ज़ाहिरी मुक़ाबिलो आहे। गहरी नज़र सां ॾिठोसीं त क़ुर पाक हिकु वॾी तालीम ॾेई वियो। इहा तालीम तव्हां असांखे सिखणु खपंदी आहे, पिराइणु खपंदी आहे, पोइ उन ते अमल करणु खपंदो आहे। तालीम पिराइण जे लाइ वक़्तु बि खपे, ज़हन ऐं दिलि जो ख़ाली हुजणु बि खपे। जेकॾहिं तव्हां असां ज़हन में ऐं दिलि में पहिरियां खां ई ख़लफ़शार भरे रखंदासीं त क़ुर पाक जी तालीम असांजे दिलि ऐं दिमाग़ ते असरु न कंदी, न ईंदी। दिलि ऐं दिमाग़ ख़ाली करे वेहिजे, क़ुर पाक जे तालीम खे ॿुधण सिखण खां पोइ अमल करण जे लाइ जज़्बो जवान रखी वेहिजे। मूंखे जेको सबक़ मिलियो उन ते अमल कंदुसि। ऐं हर रोज़ दर्स जो रोज़ानो रोज़ हिकिड़ी आयत ॿ आयतूं दर्स ॾियण जो मामूल, इहो ॼण हिकु क़िस्म जो सबक़ आहे। हर रोज़ माण्हू इहे ॿ आयतूं सबक़ तौर ते पढ़े, ॿुधे, सम्झे, पोइ उन जे मथां अमल करे त हिकिड़ो पढ़ी वरी पढ़े थो तालिब इल्म आहे। उलमा वटि मदारिस में जीअं पढ़ियो वञे थो, ॿियो उलमा वटि दर्स जे ज़रिए सां ॿुधंदड़ सिखंदड़ वक़्त जी जमात हूंदी आहे। इहे जेकॾहिं मुनज़म तरीक़े सां क़ुर पाक जे आयत खे ॿुधंदा वञनि,
दिल व जान सां इख़लास सां दिल जे तवज्जो सां हुज़ूर सां सिखंदा सम्झंदा अमल कंदा वञनि, सबक करे पढ़ंदा वञनि, त इहे बि वक़्त जा जीअं क़ुर पाक जो ख़तम पूरो थींदो त इहे वक़्त जा क़ुर पाक जे तफ़सीर जा मुन्ना आलिम हूंदा, मौलवी हूंदा। घर वेठे इहा तालीम थी मिले, मुफ़्त में थी मिले। अफ़सोस असां वटि क़दुरु कोन्हे क़ुर पाक जी तालीम जो, असां गाफ़िल आहियूं। इन गफ़लत असांखे एतिरो बर्बाद कयो आहे, इन गफ़लत असांखे एतिरो पंहिंजे दुनियावी मामलात में मसरूफ़ रखियो आहे जो दीन जे तरफ़ रग़बत शौक़ मोहबत ई ख़तम थी वई आहे। इहा पैदा करणी पवंदी। जेकॾहिं असां इहा नथा पैदा करे सघूं त दुनिया जे माहौल जो ग़लबो हूअं ई घणो आहे, असांखां निमाज़ूं बि निकिरी वेंदियूं। ज़ोरीअ टाइम कढिबो त कुझु न कुझु सिखूं, कुझु न कुझु पढ़ूं, कुझु न कुझु सम्झूं, कुझु न कुझु अमल वधीक कयूं। तॾहिं त ग़ालिबन सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे, जॾहिं न माण्हू पंहिंजो मुवाज़नो मुहासिबो करण वक़्तु महसूस करे त अॻे जे भेट में हाणे यार मुंहिंजी निमाज़ उहा न रही आहे। अॻे मां निमाज़ सां गॾु नफ़िल बि पढ़ंदो हुउसि, सुनतूं पढ़ंदो हुउसि, सभु कुझु। हाणे झुकी झुकी था पुॼूं फ़र्ज़ में, सो बि हिकिड़ी रकात में निकिरी थी वञे। पंहिंजे मुहासिबे में जॾहिं पंहिंजो पाण खे खुटल महसूस करे न, ऐं पंहिंजूं ज़रूरतूं मसरूफ़ियतूं वधियल महसूस करे न, ऐं पंहिंजूं कमियूं कोताहियूं गुनाह वधीक नज़र अचनि न जॾहिं पंहिंजे मुहासिबे में, त उन वक़्तु ही बि नफ़िल वधाए। जीअं गुनाह वधनिसि नथो छॾे सघे न, हे बि नफ़िल वधाए। होॾां आदतूं बुरियूं वधनिसि, बुछड़ायूं माहौल जो असरु वधेसि, हे बि तिलावत वधाए। होॾां शैतानी असरु वधेसि, हेॾां इस्तिग़फ़ार वधाए। होॾां गिला ग़ीबत जूं ॻाल्हियूं वधनिसि, आदतूं थियूं थियनिसि, तौबा करे इस्तिग़फ़ार वधाए, सालियनि जी महफ़िल में विहणु वधाए। होॾां दुनिया जी मसरूफ़ियत हिनखे छिके, हेॾां क़ुर पाक जे तालीम ते पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखे। जेतिरो दुनिया छिकेसि ओतिरो पाण दीनदारी जी तरफ़ पाण खे गेले। इहो पंहिंजो पाण खे इन जंग में जॾहिं मसरूफ़ रखंदो, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो वाइदो आहे, वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना। जंहिं इहा हिम्मत रखी पंहिंजो पाण खे हिदायत वारे रस्ते ते आणण जे लाइ जिदोजहद कई, असां हुनखे हिदायत वारो रस्तो ज़रूरु अता कंदा आहियूं। इहो अल्लाह ताला जे ज़ात जो वाइदो आहे। पोइ असां जेकॾहिं इन ॻाल्हियुनि खे ॿुधण खां पोइ अमल कंदासीं त असांजे लाइ फ़ाइदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण सां गॾोगॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।